मिठी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त मिठी में अॼु 10 मुहर्रम अल हराम योम आशूरा जे मौक़े ते मिठी में मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि तां मातमी जलूस बरामद थियो। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मिठी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अल्ताफ़ बजीर पंहिंजी इन रिपोर्ट में। जी बिल्कुल, मिठी अॼु ॾींहुं मुहर्रम अल हराम योम आशूरा जे मौक़े ते मिठी में मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि तां मातमी जलूस बरामद। मरकज़ी जलूस मिठी जे मलूक शाह इमाम बारगाह तां बरामद, जॾहिं त थरपारकर पुलिस पारां मरकज़ी जलूस सां गॾोगॾु शहर जी दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि समेत शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। मुहर्रम अल हराम जे सिलसिले में अॼु मिठी शहर मां हिकु अहम रुहानी लिहाज़ खां वॾी अहमियत रखंदड़ मुहर्रम जो जलूस बरामद थियो आहे, जेके मलूक शाह इमाम बारगाह खां निकिरी अबू तालिब इमाम बारगाह ताईं पहुता। उतां खां कश्मीर चौक मिठी पहुता, जिते मजलिस अज़ा मुनक़िद कई वई आहे ऐं मुक़ररीन जो मजलिस खे ख़िताब जलूस मज़हबी हक़ीक़त ऐं नज़म अमन जो शानदार मुज़ाहिरो बणिजी रहिया आहिनि। जलूस में इल्म ऐं ताज़िया, नुआ ख़्वानी, ज़ंजीर ज़नी ऐं मातम शामिल सवें अदादार मर्द ऐं औरतुनि ऐं ॿारनि वॾी तइदाद सां शिरकत कई ऐं रस्ते में मुख़्तलिफ़ मुकतब ऐं फ़िक्र जे माण्हुनि ख़ासि करे हिंदू बिरादरी पारां न्याज़ ऐं सबीलूं पाणी ऐं ताम जा इंतज़ाम कया विया आहिनि। जी सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।